नाज़रीन मोहतरम हिकिड़ी ॾुखोईंदड़ इंतिहाई घणी अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर थी कजे त बेरोज़गारीअ माण्हूअ जूं मतियूं मुंझाए छॾियूं आहिनि। अॼु कराचीअ में हिकु हमराह पंहिंजे ॿिनि पुटनि धीअ ऐं ज़ाल खे क़त्ल करण खां पोइ पाण बि आपघात करे छॾियो आहे। हीअ हालत आहे मुंहिंजी सिंध जी, हीअ हालत आहे सिंध जे वॾे शहर कराची जी, हीअ हालत आहे पाकिस्तान जे मुआशी हब कराचीअ जी। कराची जो शाह फैसल कॉलोनी जो वालिस गेट वारो इलाइक़ो आहे जिते एहसन रज़ा रिज़वी सैयद एहसन रज़ा रिज़वी जेको गारमेंट्स फैक्ट्रीअ जो कमु कंदो हुयो, चइनि 5 महीननि खां वठी खेसि कारोबार में नुक़सानु पियो, जंहिं तां दिलि बर्दाश्ता थी करे हुन गुलाब जे गुलनि जहिड़नि ॿारनि जंहिंजूं उमिरियूं 3 खां 7 सालनि जे विच में आहिनि, जिब्राइल रिज़वी, मीकाइल रिज़वी, उम्मे हानी ऐं ज़ाल निदा रिज़वीअ खे क़त्ल करण खां पोइ तेज़ धार आले सां क़त्ल करण खां पोइ पाण बि आपघात करे छॾियो। संदसि लाश पखे में लटकियल मिलियो। पाड़े वारनि जो चवणु आहे त चइनि 5 महीननि खां वठी मुसलसल बेरोज़गार हुयो। सैयद एहसन रज़ा रिज़वी मुसलसल बेरोज़गारी खां तंग थी करे अॼु आपघात कयो आहे। न रुॻो पाण आपघात कयो अथई पर पंहिंजे 2 गुलाब जे गुलनि जहिड़नि पुटनि जा, जंहिंजा नाला अलाह साईं जे प्यारनि फ़रिश्तनि जिब्राइल ऐं मीकाइल अलैहिस्सलाम जे नालनि ते रखियल हुआ, ऐं धीअ उम्मे हानी ऐं पंहिंजी ज़ाल निदा रिज़वीअ खे कुहण खां पोइ पाण फांसीअ जे फंदे ते लटकी वियो। ऐं हीअ अहिड़ी रीति 5 जानियूं गुरबत, बेरोज़गारी ऐं बेवसी जो हिकिड़ो असांजे अॻियां मिसाल बणिजी वियूं आहिनि। असांजे हुकुमराननि खे का परवाह कान्हे का मुआशी हालतूं कहिड़ियूं आहिनि, बिजली जा बिल कहिड़ा था अचनि, गैस जा बिल कहिड़ा था अचनि, ॿारनि जी तालीम, घरनि जा ख़र्च, घरनि जूं मसवाड़ियूं, कंहिंखे को फ़िक्र कोन्हे को। सभई पंहिंजी चूंड मुहिम में लॻा पिया आहिनि। उन करे हिन नौजवान अॼु ख़ामोशीअ सां पंहिंजी ज़िंदगीअ जा, पंहिंजे कुटुंब जी ज़िंदगीअ जा ॾीआ विसाए छॾिया। मशहूरु लेखक दानिश्वर ॾाहो मोहतरम बेदार जाफ़री साहिबु असां सां गॾु आहे। मां जाफ़री साहिब खां पुछंदुसि त जाफ़री साहिब ही कारण कहिड़ा आहिनि? रोज़ रोज़ अहिड़े क़िस्म जा वाक़िया था अचनि जो दिलि ॾकी थी वञे, इहो असांजे समाज में छा थो वहे वापरे? जी बेदार जाफ़री साहिब। मुंहिंजे साईं जंहिं नमूने सां हितां जूं हालतूं नज़र अची रहियूं आहिनि कराची में के लॻभॻि 4000 खां वधीक कारखाना या उहे जेके माण्हू पंहिंजी उपत कंदा हुआ, आमदनी कंदा हुआ, या समूरा ज़रिया इदारा जाती बंदि थी चुका आहिनि। ऐं ॾिहाड़ीअ ते वेंदड़ मज़दूरनि जूं कतारूं मूंखे ॾिसण में ईंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते। जिथे मां वेंदो आहियां त जेके माण्हू पंहिंजो ॾिहाड़ी मज़दूरीअ ते वॾी कोशिशि कनि था त हू मुख़्तलिफ़ क़िस्म जा पंहिंजा औज़ार खणी, रंग जी महारत ॾेखारे हुसूल रोज़गार लाइ कोशिशि कनि। उन्हनि वीचारनि सां मुसीबत इहा आहे त सिज आसमान ते उभी चुको हूंदो आहे त बि हुनखे को रोज़गार कोन थो मिले। योमिया, ॾिहाड़ी, डेली वेजिस वारा मज़दूर आहिनि। तव्हांखे अंदाज़ो कयो, मां तव्हांखे नंढिड़ो मिसाल थो ॿुधायां त जेको स्टील मिल जो इलाइक़ो आहे उन में 24,000 माण्हुनि जे इदारनि जो वारो जेको इदारो स्टील मिल उहो बंदि थी चुको आहे। नंढा नंढा कारखाना के 300 खां लॻभॻि उते बंदि थी चुका आहिनि। इहो हिकिड़ो न आहे, हर तरफ़ तव्हांखे मंदर नज़र ईंदा। काफ़ी इदारा बंदि थी चुका आहिनि। माण्हुनि जूं पघारूं, तनख़्वाहूं, वसीला घटि आहिनि। ऐं उन खां पोइ जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते कमु कनि पिया पंहिंजे कारोबारनि में, सुठनि इंटरनेशनल मार्केटनि जे अंदरि, उन जी हालत बद खां बदतर थी आहे। इहे हर घर जो किसो आहे, हर घर जी। अॼोके वाक़िए जे 5 जानियूं हली वियूं आहिनि, इन बाबति तव्हां छा चवंदो? मूंखे इंतिहाई अफ़सोस थियो आहे त हीउ जेको वाक़ियो थियो आहे उहो हिकु गुरबत सतायल ख़ानदान सां थियो आहे। इहो त उहो माण्हू जेको सब्र जे आपे खां ॿाहिरि निकिरी आयो, ज़िंदगीअ जा चिराग हुन विसाए छॾिया, पर एॾा हज़ारे ॿिया माण्हू बि आहिनि जेके असांखे ज़िंदगी मिलनि था, तजुर्बो असांजो थिए थो, जिन जो ॾुख थो थिए। उन्हनि जो हल न कंहिं अदालत में आहे, न कंहिं ऐवान में आहे, न कंहिं माण्हू वटि आहे, न कंहिं कोर्ट जे अहाते में आहे, न हितां जो जेको मुरवजा सियासी निज़ाम आहे उनजो अल्टरनेट ॾेई सघे थो। इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे। बेदार जाफ़री साहिब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। दोस्तो, ही तव्हां बेदार जाफ़री साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। असां हिन वक़्तु कराची प्रेस क्लब में मौजूदु आहियूं। कराची प्रेस क्लब में इहा ख़बर हिकु अफ़सोस सां ॿुधी पई वञे। दोस्त हिन ते तबसरा करे रहिया आहिनि। 5 माण्हू यार, नौजवान आहे एहसन रज़ा रिज़वी, नौजवान
जंहिंजा 3 खां 7 वरनि जी उमिरि जा 3 ॿार जिब्राइल रिज़वी, मीकाइल रिज़वी, धीउ आहे उमे हानी ऐं ज़ाल आहे निदा रिज़वी। उन्हनि खे हिन क़त्लु कयो आहे बेरोज़गारी खां तंग थी, माण्हुनि जे ताननि ऐं मेहणनि खां तंग थी, महांगाई खां तंग थी, ऐं पोइ वरी पाण बि फांसीअ ते चढ़ी वियो, पाण खे फांसी ॾिनई, पखे में पाण लटकी वियो। इंतिहाई ॾुखोईंदड़ ख़बर तव्हां सां शेयर कईसीं। पंहिंजे दोस्त, पंहिंजे भाउ शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अला भाई।